अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे शेख भुरकियो मां ख़बर आहे। शेख भुरकियो भरिसां ॻोठ अली बख्श टंगड़ी जे रहवासी मोहम्मद अमीन टंगड़ी, शमीरा टंगड़ी, नूरबानो टंगड़ी, फहमीदा टंगड़ी इलाइक़े जे बासर गुलाब लगाड़ी पुलिस ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। वधीक असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे सजाद थीम। जी सजाद थीम, छा तफ़सील आहिनि? नाज़रीन, शेखपुर के भरिसां ॻोठ अली बख्श टंगड़ी जे रहवासिन मोहम्मद अमीन टंगड़ी, शमीरा टंगड़ी, नूरबानो टंगड़ी, फहमीदा टंगड़ी इलाइक़े जे बहासरन ऐं गुलाब लगाड़ी पुलिस ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे मीडिया अॻियां दाहींदे चयो त अली नवाज़ टंगड़ी, शाहनवाज़ टंगड़ी, बचल टंगड़ी ऐं हिकु औरत मुस्मात पल्लो 2 महीना अॻु 18 जे ज़ोर ते मुंहिंजी धीउ 17 वरनि जी गैर शादीशुदा शमीरा खे अगवा करे विया, जिथे खेसि जिनसी ॾाढाई जो निशानो बणायो वियो ऐं खेसि क़ैद करे बांदी बणाए तशद्दुद कंदा रहिया। जंहिंखां पोइ हू राति जो अंधेरी जो फ़ाइदो वठी उन्हनि जी क़ैद मां निकिरी घर पहुती। जंहिंखां पोइ असां गुलाब लगाड़ी थाणे ते वियासीं, जिथे मज़कूरा जवाबदार अली नवाज़, शाहनवाज़, बचल, सदाम, फिदा टंगड़ी ऐं हिकु औरत मुस्मात पलो ख़िलाफ़ रिपोर्ट दर्ज कराई, पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे न सघी आहे। हिननि चयो त जवाबदारनि खे बहासरनि धुरियुनि जी सपोर्ट आहे, जंहिं करे पुलिस उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई करण खां लाहे रही आहे। जॾहिं पुलिस रिश्वत एवज़ अखियुनि खे एल्फी विझी उन्हनि जी साथाई बणी आहे। हिननि चयो, असां मिसकीन माण्हू आहियूं, जवाबदार सगारी धुर आहे जेके असांखे ॿीहर जान खां मारण, अगवा करण ऐं कूड़नि केसनि में फासण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जिन मां असांखे जान, माल ऐं इज़त जो ख़तरो आहे। हिननि IG सिंध, DIG हैदराबाद, SSP बदीन खां मुतालबो कयो त जेकॾहिं असांखे इंसाफ़ न मिलियो ऐं जवाबदार गिरफ़्तार न कया ऐं असांखे को बि नुक़सानु पहुतो त उन जा ज़िम्मेवार SHO गुलाब लगाड़ी ऐं धमकियूं ॾींदड़ मज़कूरा इलाइक़े जा बहासर हूंदा। हिननि SHO गुलाब लगाड़ी ऐं बहासरनि ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में पिटीशन दाख़िल करण जो ऐलान कयो। जी वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।